छा नालो आहे? सीता। छा मसइलो थियो आहे? मुंहिंजो घर वारो बीमार आहे, कैंसर जो मरीज़ आहे, के औलाद कोन्हे, कमाइण वारो बि इहो हिकिड़ो आहे। हाणे हुनखे कैंसर जी बीमारी आहे। हाणे असां परेशान आहियूं, मसवाड़ ते वेठा आहियूं, रमज़ान चंड जी कॉलोनी महीने में वेठा आहियूं, हुनजे पाड़े में। हाणे असांजी मदद करे। कहिड़ी बीमारी आहे? कैंसर जी आहे। जेको डोज़ आहे दवा जो उहो घणे जो आहे? 12,000। 12,000 जो? हा। घणनि ॾींहंनि जो? बसि उनजे हिकिड़े ॾींहं जो आहे हणंदा। हिकिड़े ॾींहं जो डोज़ जेको आहे 12,000 रुपए जो आहे। रमज़ान चंड जी कॉलोनी में वेठो आहियां, मरीज़ जे अंदरि सां हाणे मूंखे राति में कैंसर जो इलाज मुंहिंजो हले पियो, पर पैसो लाइ ग़रीब आहियां, अकेला परेशान आहियां। मुंहिंजो अलाह ताला निमानदार पीपल्स पार्टी जा असां वोटर आहियूं। असां वोट बि ॾींदा आहियूं सॼी उमिरि, पर तॾहिं बि असां पुछियो आहे न ख़बर। हाणे मां अॼु थो वञा साहिब रंजा साहिब जे वॾनि मदद माण्हुनि खे मां अपील थो कयां त मुंहिंजे लाइ मदद कयो। ख़ुदा ताला तव्हांजी मदद कंदो, अलाह साईं तव्हांखे ख़ुशि कंदो।